वज़ीर आज़म शहबाज शरीफ बिजली अघनि में घटिताईअ जो इशारो ॾेई छॾियो। गॾियल अरब इमारतुनि पारां पाकिस्तान खे ॾिनल $2 अरब जो कर्ज़ रोल ओवर करण बाबति वफ़ाक़ी काबीना खे आगाही। वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त UAE जे हुक्मरान सां रहीम यार ख़ान में मुस्बत मुलाक़ात थी। शेख मोहम्मद बिन ज़ैद अल नयान हलंदड़ महीने $2 अरब जो कर्ज़ रोल ओवर करे छॾींदो। बिजली जी क़ीमत घटाइण लाइ कुझु ऑप्शन्स ते गौर करे रहिया आहियूं। हुन लाइ IMF वटि बि वञणो पवंदो। मलेशिया जो सदर बि हलंदड़ महीने पाकिस्तान ईंदो। ॿई मुल्क सुठा दोस्त आहिनि। मुलाक़ातुनि में सीड़पकारीअ ते ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। खुरम में फायरिंग अमन मुआहिदे ख़िलाफ़ साज़िश करार। बिजली जी क़ीमत में फ़ी यूनिट में ₹10 ताईं घटिताई जो इम्कान। ज़रियनि मूजिबि IPP सां मुआहिदा ख़त्म थियण जो फ़ाइदो अवाम खे मुंतक़िल कयो वेंदो। IPP सां मुआहिदा ख़त्म थियण ते हुकूमत खे $411 अरब जी बचत थींदी। उन्हनि जो फ़ाइदो अवाम ताईं पहुचाइण लाइ मुख़्तलिफ़ तजवीज़ ते गौर कयो पियो वञे। PTI बानी खे बनी गाला मुंतक़िल करण जी आछ। अली अमीन डंडापुर खणी आयो हो। अलीमा ख़ान जो इंकशाफ। अडियाला जेल में बानी सां मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे अलीमा ख़ान चयो त अॼु ताईं सिधी रीत डील जी आछ नाहे थी। ज़रियनि वटां ॿुधायो वियो त 3 साल ॿाहिरि हलिया वञो, ख़ामोश रहो ऐं निज़ाम हलण ॾियो। बानी 1.5 साल खां क़ैद में आहे। पर्दे पुठियां डील करणी हुजे हा त पहिरियां ई करे छॾियूं हा। बानी PTI सां मुलाक़ात लाइ आज़ाद माहौल फराहम कयो वञे। चाहियूं था त मुलाक़ात दौरान का बि मॉनिटरिंग न थिए। लिखत में मुतालबा पेश न करण ते जवाब बणाए ॻाल्हियुनि में देर न थियणु घुरिजे। PTI अॻवाननि जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। बैरिस्टर गौहर चयो त ॻाल्हियूं कंहिं डील न पर अवाम लाइ करे रहिया आहियूं। असां सिर्फ़ ॿिन्ही मुतालबनि ते ॻाल्हियूं शुरू कयूं हुयूं। ॻाल्हियुनि में देर न थियणु घुरिजे। अपोज़िशन लीडर उमर अयूब चयो त हुकूमत तरफ़ां लिखत में मुतालबा पेश करण जो चवणु मुनासिब नाहे। कंहिं रुकावट बिना बानी सां मुलाक़ात कराई वञे त हुकूमत जी संजीदगीअ जो पतो पवंदो। शिबली फराज़ चयो त हुकूमत सिर्फ़ 2 खां 3 महीननि जी महिमान आहे। PTI कंहिंखां ख़ैरात न पई घुरे। बानी समेत समूरनि सियासी कैदियुनि खे आज़ाद कयो वञे। सलमान अकरम राजा चयो त हुकूमत धूड़ विझो वारी पॉलिसी ते हली रही आहे। पंहिंजे हक़ लाइ विढ़ंदा रहंदासीं। जेकॾहिं को शहरी आर्मी एक्ट में लिखियल ॾोह जो ॾोही थियो त संदसि ख़िलाफ़ फ़ौजी अदालत में ट्रायल थी सघे थो। रुगो चौकीअ ॿाहिरां बीहण ते शहरी ख़िलाफ़ कुझु नथो थी सघे। जस्टिस मोहम्मद अली मज़हर जा फ़ौजी अदालतुनि में केसिस बाबति दरख़्वास्त रिमार्क्स। जस्टिस जमाल ख़ान मंदो ख़यल चयो त आइन में अख़्तियारनि जे विर्छ जो तरीक़ेकार वाज़े आहे। क़ानूनी फोरम जी मौजूदगीअ में एग्ज़ेक्यूटिव पाण जज कीअं थी सघे थो। आइन में वाज़े आहे त एग्ज़ेक्यूटिव अदलिया जो किरदार अदा नथो करे सघे। दिफ़ा वारी वज़ारत जे वकील ख्वाजा हारिस दलील ॾींदे चयो त कोर्ट माज़ी में करार ॾिनो त फ़ौज जे मातहत सिविलियंस जो कोर्ट मार्शल थी सघे थो। ॿियो फोरम मौजूदु न हुजे त एग्ज़ेक्यूटिव फ़ैसिलो करे सघे थो। जस्टिस मुसरत हिलाली चयो त अख़्तियारनि खे वधाए सिविलियन जो ट्रायल कयो पियो वञे। सवाल इहो आहे त फ़ौजी अदालतुनि में सिविलियन जो ट्रायल थी सघे थो या न। फ़ौजी अदालतुनि पारां सज़ा ॿुधायल जवाबदारनि खे जेल मैन्युअल तहत सहूलतूं मिली रहियूं आहिनि या न। सुप्रीम कोर्ट जी आइनी बेंच पंजाब हुकूमत खां रिपोर्ट तलब करे वरिती। केस मुलतवी थियण ते फ़ौजी अदालत पारां सज़ा ॿुधायल जवाबदार हसान न्याज़ी जे वालिद अदालत खे ॿुधायो त 22 जवाबदारनि खे हाई सिक्योरिटी ज़ोन में रखियो वियो आहे, जिन खे जेल मैन्युअल तहत बि हक़ न पिया ॾिना वञनि। जस्टिस मोहम्मद अली मज़हर चयो त ही हाणे अंडर ट्रायल जवाबदार नाहिनि, खेनि सज़ा मिली चुकी आहे। जेल मैन्युअल तहत खेनि सहूलतूं छो नथियूं ॾिनियूं वञनि। जस्टिस मुसरत हिलाली रिमार्क्स में चयो त पंजाब ऐं वफ़ाक़ी हुकूमत अदालती हुक्मनि खे नथा मञनि। नवाज़ लीग पीपल्स पार्टी जा ख़दशा ख़त्म करण ऐं पंजाब में हुकूमत साज़ीअ जे मुआहिदे ते अमल दरामद लाइ वक़्तु ॿीहर घुरी वरितो। ज़रियनि मूजिबि नाइब वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐवान सदर कुर्सी पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कई। मुलाक़ात में बिलावल भुट्टो ज़रदारी इसहाक़ डार खे पीपल्स पार्टी जे ख़दशनि खां आगाह कयो। पंजाब में हुकूमत साज़ी बाबति मुआहिदे ते अमल दरामद बाबति ॻाल्हि ॿोल बि थी।
इसहाक डार पीपल्स पार्टी जा ख़दशा ख़त्म करण ऐं हुकूमत साज़ीअ जे मुआहदे ते अमल लाइ वक़्तु घुरी वरितो। सिंध हुकूमत सूबे जे रोडनि ते हादसनि जो ज़िम्मेवार वफ़ाक़ी सरकार खे क़रार ॾेई छॾियो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण सिंध असेंबली में ख़िताब कंदे चयो त सूबे में वफ़ाक़ जे मातहत रोडनि जी हालत तमामु घणी ख़राब आहे। नेशनल हाईवे अथॉरिटी सिंध सां ज़्यादतियूं करे पई। हैदराबाद सखर रोड जी हालत सभ खां वधीक ख़राब आहे। हिन रोड तां रुगो सिंध न पर पूरे पाकिस्तान जा माण्हू सफ़र कंदा आहिनि। टोल टैक्स में रोज़ानो इज़ाफ़ो कयो पियो वञे, एतिरियूं सहूलतूं बि ॾिनियूं वञनि। वफ़ाक़ी हुकूमत मुख़्तलिफ़ खातनि में खाली पियल 1.5 लख जायूं ख़त्म करे छॾियूं। खसारे में हलंदड़ वफ़ाक़ी इदारनि खे बि बंदि करण जो ऐलान। ख़िदमतुनि बाबति आसामियुनि खे बि आउटसोर्स कयो वेंदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त इदारनि जी राइट साइज़िंग ते कमु करे रहिया आहियूं। वफ़ाक़ी हुकूमत जो हजम घटाए रहिया आहियूं। 80 इदारनि खे घटाए 40 करे रहिया आहियूं। हुकूमत जो कमु पॉलिसी ॾियणु हूंदो आहे। रोज़गार जो कमु निजी इदारनि खे करणो हूंदो आहे। कराची जे इलाइक़े मंगोपीर में शॉर्ट टर्म किडनैपिंग वारे मामले में अहम अॻभराई। इंचार्ज सीटीडी उमर ख़ताब ऐं सीपेक में मुक़रर डीएसपी राजा फ़ारूक यूनिस जांच में शामिल। ॿिन्ही खे उहिदनि तां बि हटायो वियो। कुझु ॾींहं अॻु शहरी खे अगवा करे संदसि अकाउंट मां $3,40,000 जी डिजिटल करेंसी ट्रांसफर कई वई। करोड़े रुपयनि जी फुर केस में सीटीडी एहलकार उमर गिरफ़्तार थियो हो। इंक्वायरी रिपोर्ट जी रोशनी में ॿिन्ही पुलिस ऑफिसर्स खे हटायो वियो। केस में 7 जवाबदार गिरफ़्तार थी चुका। मलीर एक्सप्रेस वे ते कार खां 100 ऐं बस खां 200 रुपया टोल टैक्स वरितो वेंदो। वॾे वज़ीर मलीर एक्सप्रेस वे ते ऑटोमेटिक टोल लॻाइण जी हिदायत करे छॾी। मलीर एक्सप्रेस वे बाबति मुराद अली शाह जी सदारत हेठि इजलास। क़ायदाबाद इंटरसेक्शन 2 महीननि अंदरि मुकमल करण जी हिदायत। मुराद अली शाह चयो आहे त टोल ते 18 बूथ ठाहिया वञनि। मलीर एक्सप्रेस वे जो पहिरियों हिसो 11 या 12 जनवरी ते अवाम लाइ खोलण चाहियूं था। पुलिस मलीर एक्सप्रेस वे जी सिक्योरिटी यकीनी बणाई। सिंध हुकूमत जो तालीमी इदारनि में मंशियात जे वधंदड़ इस्तेमाल ख़िलाफ़ अहम क़दम। शागिर्दनि जी मेडिकल स्क्रीनिंग जो फ़ैसिलो। कमेटी बि क़ाइमु कई वई। नोटिफिकेशन मूजिबि मेडिकल स्क्रीनिंग शुरूआती तौर सिंध जे सरकारी कॉलेज में कई वेंदी। मेडिकल स्क्रीनिंग टीम कंहिं बि सरकारी कॉलेज जो ओचितो दौरो करे कंहिं बि शागिर्द जो मेडिकल टेस्ट करण जी मजाज़ हूंदी। मंशियात जी बदकिस्मतीअ सां हिकु वाक़ियो पेश आयो। मूं मौक़िफ़ ॾिनो त चयो वियो गाॾी मुंहिंजी हुई। सियासी दबाव विझण जी कोशिश कई पई वञे। अॻु बि असां अहिड़नि मामलनि ते कानून जो रस्तो अख़्तियार कयो। हाणे बि अदालतुनि मां इंसाफ़ जी उमीद आहे। लाड़काणे में जीडीए अॻवान मोज़िम अब्बासी जी जेयूआई अॻवान मौलाना राशिद महमूद सुमरो सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। पीपल्स पार्टी अॻवान तारिक सियाल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मोज़िम अब्बासी ख़िलाफ़ केस दाख़िल थियण बाद मौलाना राशिद महमूद सुमरो मुलाक़ात करे ॻाल्हियुनि लाइ चयो। मोज़िम अब्बासी ॻाल्हियुनि लाइ एसएसपी खे बि 3 नाला ॾिना हुआ जेके असां क़बूल कया। वाक़े जे 3 ॾींहनि ताईं मोज़िम अब्बासी न गाॾी ॾिनी न ॻाल्हियूं कयूं, जंहिं बाद केस दाख़िल करायो। जमात इस्लामी जे वफ़द जी जस्टम चेयरमैन सनान खान कुरैशी सां मुलाक़ात। सखर में 12 जनवरी ते कोठायल एपीसी में शिरकत जी दावत। सनान कुरैशी जो चवणु हो त सिंध जा माण्हू ई धरतीअ जा मालिक आहिनि। सिंध में बदअमनी सबबि अवाम अॻी परेशान आहे। मथां वरी सिंधू दरिया मां वधीक 6 कैनाल कढण जो मंसूबो जोड़ियो पियो वञे। जमात इस्लामी अॻवान असदुल्ला भुट्टो जो चवणु हो त पीपल्स पार्टी सिंध जे वसीलनि जी नीलामीअ में धुर बणियल आहे। सखर में रिथियल एपीसी अमन अमान जी बहालीअ लाइ अहम साबित थींदी। तिब्बत में 7 ॾहाई 1 जी शिदत सां आयल ज़लज़ले तबाही मचाए छॾी।
केतिरियूं इमारतूं किरण सबबि पोतुनि जो अंग वधी 126 थी वियो, समें ज़ख़्मी। अॼु सुबुह चीन जे इलाइक़े तिब्बत, नेपाल जे गादी वारे शहर खटमंडू ऐं भारत जे उत्तर ऐं ओभर वारनि इलाइक़नि में ज़लज़ले जा लोॾा महसूस कया विया। तिब्बत में ज़लज़ले जे लोॾनि सबबि केतिरियूं इमारतूं ऐं घर रही पट पइजी विया। नेपाल जे गादी वारे शहर खटमंडू में बि ज़लज़ले सबबि इमारतुनि में ॾार पइजी विया। भारतीय रियासत बिहार में 5.1 जी शिदत सां ज़लज़ले जा लोॾा। अमेरिका जी मुख़्तलिफ़ रियासतुनि में बर्फ़ानी तूफ़ान तबाही मचाए छॾी। मुख़्तलिफ़ हादसनि में 6 ॼणा फौत, लखें घरनि जी बिजली मुअतल। बर्फ़ानी तूफ़ान सबबि 2200 खां वधीक उॾामूं मुलतवी, 23,000 खां वधीक देर जो शिकार। किंसास सिटी में बर्फ़बारीअ जो 32 सालनि जो रिकॉर्ड टुटी वियो। 8 रियासतुनि में लखें माण्हू बिजली खां महरूम। बरतानिया में भी शदीद बर्फ़बारी खां पोइ ॿोॾि जो अलर्ट जारी। लिंकाशायर ऐं लेस्टरशायर बर्फ़ानी तूफ़ान सबबि सभ खां वधीक मुतासिर। यॉर्कशायर ऐं स्कॉटलैंड में स्कूल बंदि कया विया, सवें ट्रेनूं रद्द। उॾामूं बि मुलतवी कयूं वयूं। बरतानिया जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बर्फ़बारीअ जो सिलसिलो सुभाणे ताईं जारी रहण जी अॻकथी। भारतीय रियासत तमिलनाडु जी हुकूमत पारां मोहनजोदड़ो जे अल्फ़ाबेट खे सम्झण वारे लाइ $1 मिलियन इनाम जो ऐलान। तमिलनाडु जे वॾे वज़ीर M.K. स्टालिन सिंधु माथिरी तहज़ीब बाबति तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त मोहनजोदड़ो मां हथायल रस्मुल ख़त हज़ारें साल गुज़रण बावजूद गुजारत बणियल आहे। तमिलनाडु समेत समूरी दुनिया जा माहिर मोहनजोदड़ो जे अल्फ़ाबेट खे सम्झण जी कोशिश करे रहिया आहिनि। जेको बि रस्मुल ख़त खे सम्झंदो उन खे $1 मिलियन इनाम ॾिनो वेंदो। बानी पीटीआई जी अॻूणी घरवारी जमाइमा ॾखण अफ्रीका जे जबल जी टकरीअ तां किरी ज़ख़्मी थी पई। जमाइमा गोल्ड स्मिथ केप टाउन जी अस्पताल मुंतक़िल। ॾखण अफ्रीका ख़िलाफ़ ॿी मैच दौरान इंजरी जो शिकार थियल बैट्समैन साइम अयूब इलाज लाइ असिस्टेंट कोच अज़हर महमूद सां गॾु लंडन पहुची वियो। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे चेयरमैन मोहसिन नक़वी चयो आहे त साइम अयूब क़ौमी टीम जो असासो आहे। संदसि इलाज लाइ हर मुमकिन वसीला फराहम कया वेंदा। फिल्म क्लियोपेट्रा जो नओं ट्रेलर जारी। मिस्र जी राणीअ जी कहाणीअ ते ॿधल फिल्म हलंदड़ साल जे आख़िर या 2026 में रिलीज़ कई वेंदी।